हिते आहिनि तव्हां किथे भोतार नवाब सरदार ऐं किथे MN MP जकमाबाद खां वठी शिकारपुर खां वठी ऐं गड़ी खेड़े खां वठी तव्हां गंगकोट कश्मीर घोटकी खां वठी ऐं कराची खां वठी किथां तव्हांजा MN MP आहिनि तव्हांखे बिलावल पैगाम ॾियणु थो चाहियां सैयद मुराद अली शाह साहिबु त हाणे सिंध जागी चुकी थी हाणे तूं किथां छिकनार थो बनाए सिंध उतारा में असांजे सिंध खे सतान थो चाहे उहा असांखे ख़बर आहे तूं माल वरितो तूं पैसा वरिता आहिनि ऐं किथे तव्हांजा MN MP आहिनि किथे जकमाबाद खां वठी किथे मुगेड़ी किथे MN MP आहे उहो बि तव्हांखे फंड वठी चुको आहे ऐं तव्हांखां पैसा वठी डीलर चुको आहे उहा असांखे बि ख़बर आहे ऐं हाणे तव्हां लुकण जी कोशिशि न कयो हाणे तव्हांखे सिंध त हाणे नंगा करे चुकी आहे हाणे हथु धोई तव्हां इन ॼाणे छॾो त तव्हां हाणे इस्तीफ़ा ॾेई छॾो मुराद अली शाह हाणे सिंध में तव्हां वज़ीर थियनि थी हिन का बि तव्हांखे ज़रूरत कान्हे हाणे तव्हां इन खां भलो त इस्तीफ़ा ॾेई छॾो हाणे तव्हां सिंध सुकाइण जी कोशिशि कई तव्हां MN MP असांखे पोइ ग़ुलामी लका ॾिनीसीं हाणे असां शहूर जागे चुको आहे हाणे असां वटि मर्द दम ते ई सिंध जो पाणी हरगिज़